रोए जमीन मथे अल्लाह ताला बेशुमार मखलूकात पैदा कई है। हिकिड़ी अहिड़ी मखलूक है जंहिंखे इंसान ॾिसे थो, उनजी आवाज़ सुने थो, उनजी रेंज पेंट ते नज़र आए। कई अहिड़ियूं मखलूकी आहिनि जेको इंसान जे अखियूं अॼु पर ॾिसे था। वो समंदर जी गहराईअ में हुए तंहिं भले, ज़मीन जे तहखाने में हुए तंहिं भले, पहाड़नि जी चोटी में रहंदियूं हुअनि तंहिं भले, आसमान जी फिज़ाए में उड़ंदियूं हुअनि तंहिं भले। अलगर्ज़ इन सारी मखलूकात में अल्लाह तबारक व तआला हसीन, खूबसूरत, अक्लमंद, दाना, होशियार जेकॾहिं कंहिं मखलूक जो इंतखाब कियो त अल्लाह फरमाए लक़द ख़लक़नल इंसान फी अहसनि तक़वीम। यकीनन इंसान खे मूं सुहिणे तरीक़े से हल कियो आहे। इन आयतुनि अल्लाह तबारक व तआला अॻियां टी चई शयुनि जी कसम खाधई। जे इंसान मुतमइन थी वञे, इंसान जो एतबार अची वञे कि रोए ज़मीन मथे जेतिरियूं मखलूकूं आहिनि, इन सारी मखलूक में अल्लाह तबारक व तआला अफजल, बेहतर, अक्ल में बनाई जे बनावट के हिसाब से, ढांचे के हिसाब से, बोली के हिसाब से, रहन सहन जे सलीके जे हिसाब से इंसान बनायो वियो आहे। दुनिया में जॾहिं इंसान एतिरो हसीन, एतिरो खूबसूरत, एतिरो अक्ल वारो बनायो वियो आहे त मिड़ी इंसान जी दुनिया मथे नज़र पड़े। सॼी दुनिया मथे न सही, पंहिंजे मुल्क मथे, पंहिंजे वतन मथे, अतराफ जे अज़ला मथे न सही, पिण जे ॻोठ बस्ती में हाल चाल ॾिसे पियो त इन हाले चाले मां इन इंसान खे कुझु अखज़ करणो आहे। दुनिया में इंसान जो हिकिड़ो बनायल इंसानी सिस्टम आहे। ये क्यों है? जे इंसान के इंसान दुनिया में मजदूरी मेहनत ॾेई ॾे अने इन चीज मथे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तां ऐसी ताकीद कई है जैसे जे मजदूर जो बगर सुके न अॻियां, मजदूर जो बगर सुके न अॻियां हुनखे मजदूरी ॾेई ॾियो। खैर मुंहिंजो मौजू न आहे, पर मजदूर जो जेको दुनिया में इंसानी निसाब बनायल है, मजदूर के मजदूर जी पगार सुके न अॻियां, उनजी थकावट उतारे न अॻियां उनखे उनजो हक़ ॾेई ॾियो। अने पाण वटि इला माशाअल्लाह ज़रा माण्हू खसाया आहिनि, कतराटिया आहिनि, उनार आहिनि, सेठ आहिनि, एडवांस ॾियनि था, मजदूरनि जी इज़त कयूं था, तकरीब कयूं था, पर मरे सरकार न आहे। मजदूर मजदूरी करण वञे त मुंहिंजो बिल पास न थियो, ऐं पिट टुटी हुई आहे त चढ़ी विया आहीं, त ई माणे ॻोल्हियो करे पाण साम्हूं न आहे लॻो। खैर इंशाअल्लाह टॉपिक ते पाण कॾहिं डिस्कस कंदासीं। तो दुनिया में जेको मजदूरी जो सिस्टम आहे, इंसान खे इन जो उजूरो, इन जी मेहनत इंसान दे थो। इन सिस्टम खे अल्लाह तबारक व तआला बरकरार रखियो आहे दुनिया या आखिरत ॿिन्ही में। कुरान अज़ीम में अल्लाह तबारक व तआला सूरह आले इमरान में फरमाए इन्नमा तुवफ़ौना उजूरकुम। हाणे इन मजदूरी जो अल्लाह ॾींदो, उजूरो जो अल्लाह ॾींदो, मेहनत जो फल जो रब्बुल आलमीन ॾींदो।
उन लाइ करे इंसान खे दुनिया छॾणी पवंदी। असल जेको फल आहे न त अल्लाह तबारक व तआला दुनिया में तव्हांखे ॾेई ॾिनो आहे महिनत पाण जेको नेकी उजूरो सवाब जा कम कयूं था अल्लाह ताला दुनिया में हिन जो उजूरो ॾेई ॾिए थो। पर असल मज़दूरी जंहिं मज़दूरी लाइ करे ऐं पूरी दुनिया जंहिंखे जन्नत जे नाले सां ॼाणियो सुञाणियो वञे थो उन मज़दूरी जी ॻाल्हि आहे। उहा मज़दूरी अल्लाह तबारक व तआला आख़िरत में ॾींदो। त उन मज़दूरीअ जो अल्लाह तबारक व तआला हिकिड़ो ॾींहुं मुक़ररु कयो आहे। जीअं पाण वटि दुनिया में सिस्टम आहे जे मज़दूर खे 8 ॾींहं जुमे जी मज़दूरी जुड़ी वञे, महीने वारे खे 45 जो पगार मिली वञे, अहिड़ी तरीक़े सां अल्लाह तबारक व तआला ॾींहुं मुक़ररु कयो आहे। इन्नमा तुवफ़ौन उजूरकुम बियौमिल क़ियामा। जे मज़दूरी ॾिने लाइ करे उजूर ॾिने लाइ करे आंजे कयल कमे जी महिनत जो बदिलो ॾिने लाइ करे आंजी वफ़ात कई वेंदी। कॾहिं ॾींदो त यौमल क़यामत क़यामत जो अल्लाह फरमाए थो मूं ॾींहुं मुक़ररु करे छॾी हिन ॾींहुं आंजी मज़दूरी आउं ॾींदुसि। हिन ॾींहुं आंखे आंजो उजूर मिली वेंदो। चङाई हूंदी दुआ मिली वेंदो ऐं बुराई हूंदी दुआ मिली वेंदो। ने अल्लाह तबारक व तआला ज़र्रे बराबर सूरह ज़िलज़ाल जे आख़िरी ॾींहुं आयत में अल्लाह ताला ई ज़िक्र फरमायो आहे जे ज़र्रे बराबर कंहिं बुराई कई हूंदी त हुनखे हुनजी बुराई जो बदिलो मिलंदो, त ज़र्रे बराबर कंहिं ख़ैर कयो हूंदो त हुनखे हुनजे ख़ैर जो बदिलो मिलंदो। त अल्लाह तबारक व तआला इन मज़दूरीअ खे जेको उखड़ी मज़दूरी आहे इन मज़दूरीअ खे हासिल करण लाइ करे इंसान खे दुनिया में जा मौज कराए। वफ़ात थी मौत थिए थो ऐं मौत हक़ीक़त में हिकिड़ो कड़वो घोट आहे। कोई दुनिया एॾी प्यारी छॾणु नथो चाहे, पिण जा प्यारा अज़ीज़ कारब प्रॉपर्टियूं ज़मीनूं अलाना फलाना ही हू न छॾणु चाहे, पर ही सिस्टम आहे, छॾणो पए थो, रवानो थियणो पए थो। पाण वटि जे अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए पंहिंजो माल आंजो माल ई जंहिं जेको पाण उहे पहिरें खे फाड़े वेंदा पेट में खाई न पए, बाक़ी पंहिंजो कीअं न आहे जेकी पाण खाईंदा तो पेट में ई पंहिंजो ने ऊंधे ने पहिरें फाड़े छॾियो ई पाण, बाक़ी दुनिया में पंहिंजो कीअं न आहे। त हुन लाइ करे मरणो पवंदो त मौत हिकिड़ो कड़वो घोट आहे। ई जंहिं अंगणे में जंहिं ऊठे ते जंहिं वाटे ते जंहिं घर में जंहिं खानदान में थी त उन्हीं खे ख़बर आहे जी मौत कहिड़ी वस्तु आहे, पुठिया वारे या उनखे ख़बर आहे जेको दुनिया छॾे थो जे मौत घुरिजे वजाअत सकरतुल मौत। बहरहाल मौत कड़वो घोट है, दुखियो मरणो है, खारो ठुक है, पर हकीकत ये जी मौत जेको आहे न इहा अल्लाह तबारक व तआला जी अज़ीम नेमत आहे। हाणे पाण हैरान थी वेंदासीं कि माण्हू दुनिया में मरे थो, हेॾो माल हेॾियूं प्रॉपर्टियूं हेॾा धन दौलतूं औलाद औकाब मरे छॾे थो न मरसाते में मौत अल्लाह जी वॾी नेमत है। जी हाँ, मौत अल्लाह जी अज़ीम नेमत है। मौत अल्लाह तबारक व तआला जी कीमती नेमत है। वजह जेकॾहिं अल्लाह तबारक व तआला मौत जो सिस्टम न बनायो हो, मौत न हो, दुनिया अज आदम ता क़यामत सूदी इंसान जिंदा हुआ, मौत जो कोई सिस्टम न हो त इंसान जो कुल वीडियो ऐं समझी सघो था जे इंसान बीमार थिए बिस्तर जले त पाण हुनखे खणी कुरेला बंदि मरी वेंदो, दाख़िल कुरेला कयूं, दवाऊं कुरेला करायूं, ख़र्चा कुरेला कयूं, उन मथे उजागा कुरेल ॾिसो जो मरी वेंदो। हालांकि पंहिंजे इन सारे सिस्टम करे था पर पाण खे मौत न बचाए सघो, पर ख़ौफ़ सां खणो माण्हू माण्हू मरी वेंदो। हाणे ई तव्हांखे क़दुरु क़ीमत कंहिं कराई मौत जे इंसान जो मौत न हो त इंसान जो को वैल्यू न हो। पीड़ा ॾिठे ते छड़ियूं हणे ते ख़बर की मिलियो थी वेंदो, न दवा न दारू कीअं न को क़दुरु न हुई, पंहिंजे पीड़ा न करा इंसान थी वियो, तकलीफ़ हुई ईज़ा ॾिसी ॾिसी थी वियो। त उन तकलीफ़ ईज़ा नूं इंसान खे बचाइण लाइ करे मौत जे मुंहं मां वञी बचाइण लाइ करे इंसान तको तरो करे थो। इहे इंसान जो वीडियो क़दुरु आहे। नंबर 2, जेकॾहिं मौत न हो
मौत जी अल्लाह सिस्टम न कहे दुनिया में इंसान जो रुखसत थे जो वक्त मुकर न हो तपा तस्वुर कयो जे हजरत आदम अलैहिस्सलाम वटा करे कयामत जे ॾींहं सूदी दुनिया में केतिरा इंसान रहिया अॼु हिकिड़े वारे में ॿ सगा भाउ हिकिड़ी मां में पीउ न को सौतेलो पुत्र है न को सौतेलो पीउ है हिकिड़ी मां पीउ जा ॿ सगा भाउ हिकिड़े वारे में नथा पोसाइनि है न सिस्टम वो हुनते ॾंड कढे हू हुनते कढे हू हुनजो ॾोह कढे हू हुनजो करे ऐं तसवुरु कयो जे पंहिंजो ॾाॾो पंहिंजो ॾाॾे जो ॾाॾो हुनजो ॾाॾो पंहिंजे पीउ जो ॾाॾो ई मरे जीअरा हुआ त पंहिंजी हालत कोन हुई जिते हिकिड़े मां जा सगा ॿ भाउ हिकिड़ो ई खणी थी वॾा थिया आहिनि ई पिंड में हिक ॿिए खे सेट नथा थिए त पाण तसवुरु कयो जे दुनिया कायम हुई दोसर हयात हुआ त पंहिंजी सलामत रसवाई जा वर्क कंहिं पटिया पंहिंजो वीडियो कोल रहियो अल्लाह मौत मांगे कीमती कया आहिनि ये प्रॉपर्टियों ये जमीनों ये खेतरा ये वारियों ये वाण इन बदे ॿिया हुआ न हुननि जे पाण मरे कयो आहे ज़मीन मथे हलंदा हुआ इन घर में वसंदा हुआ इन दरवाज़े में दाख़िल थींदा हुआ इन सवारी में सवार थींदा हुआ इन मस्जिद में सजदा कंदा हुआ न जेकॾहिं अॼु हुआ त उन्ही में केतिरा केस हुआ केतिरियूं एफआईआर हुयूं केतिरा इल्ज़ाम हुआ कोई अल्लाह सिस्टम बनाए जे इंसान पिण जी मुक़ररा मुद्दत ख़त्म करे हलियो वञे या पुठियां वारो इंसान पिण जो मर्द पाले ये अल्लाह तबारक व तआला जी नेमत है मौत न हो तो लड़ाइयों झगड़ा प्रॉपर्टी ते इज्जत ते जमीन ते आम खास किया दुनिया में रुखसत थियो उन जो रजिस्टर थी हमारे जो पूर थी वियो ते दुनिया वारो खत्म आखिरत वक्त थी हते पाणो पूरो नंबर 3 जेकॾहिं अल्लाह तबारक व तआला मौत मुकर न कयो मौत बहु गहरो लफ्ज़ है मौत अल्लाह तबारक व तआला मुकर न कयो है त बना ज़ालिम के जुल्म जो बदलो करे जोड़ियो ये मानो ई जुल्म कयो के मज़लूम जुल्म जी चक्कीअ में पिसाया पे इन्ही जो हिसाब करे जोड़ियो इबादत वारे इबादत कयो पे इन्ही जो बदलो करे जोड़ियो इधर मौत मुकर थियल ज़ालिम के अल्लाह जुल्म जो बदलो ले मज़लूम के जुल्म थियण जी मजदूरी ॾेई दे इधर मौत करा मधु है ठीक है मौत लफ्ज़ करो है ठीक है लफ्ज़ मौत बहुत कड़वो है पर मौत हकीकत ये है अल्लाह ताला जी अजीम नेमत बहरहाल इतने का अल्लाह तबारक व तआला फरमाए जे मुंह आम थे वफात मुकर्र कई व इन्नमा तुवफ़ौना ऐं वफात एतिरे लाइ कयो था व इन्नमा तुवफ़ौना उजूरकुम आजो उजूर यौमल क़यामत जो ॾींहुं आख़िर ॾिनो वञे एतिरे लाइ अल्लाह फरमाए थो ही सिस्टम मौत जी कई आंखे आंजी मजदूरी आंजो उजूरो आंजी मेहनत सजदा हूंदा दुआ मिलंदा नेकियूं हूंदियूं दुआ मिलंदो ज़ुल्म हूंदो दुआ ये मजदूरी ऐं मेहनत ना करे अल्लाह तबारक व तआला मौत वफात मुकर मजदूरी को है फमन ज़ुज़िहा अनिन नार जेको माण्हू जहन्नम नो आजाद थी वियो ये मजदूरी आखिरत जी ॾेई वठा मजदूरी को है फमन ज़ुज़िहा अनिन नार जेको माण्हू जहन्नम नो आजाद थी वउदखिलल जन्नत ऐं जन्नत में दाखिल थी वियो फ़क़त फाज़ ही माण्हू कामयाब है ये मजदूरी है केते जी आखिरत क़यामत जे ॾींहं जो अल्लाह वाइदो करे मजदूरी ॾिने जो उजूरो ॾिने जो बदिलो ॾिने जो फल ॾिने जो मेहनत जो उही जो जे फमन ज़ुज़िहा अनिन नार दोज़ख जी बाहि में बची वियो
उदखिल जन्नत, जन्नत में दाखिल थियो फकत फाज उमारू का क्या ये मजदूरी है। वो अल्लाह तबारक व तआला इन आयत के एंड में इरशाद फरमाए वमल हयातु दुनिया इल्ला मताउल गुरूर। जै दुनिया बुढ़िया आई आऊं सॼी दुनिया जा इंसान चिंबड़िया पिया आहिनि दुनिया जी रंगीनी में खोयल ऐं अल्लाह हुनजो नक्शो कढे वमल हयातु दुनिया इल्ला मताउल गुरूर। दुनिया जी जिंदगी ना आई मगर धोखो। मिसाल से आवांखे समझाइया अहिड़ा आऊं ॻाल्हि करी आहे हिते भई आऊं कॾां आयुसि पे ॿ माण्हू मच्छर मथां विढ़िया पे हू चए मच्छर मुंहिंजो आहे हू जो मुंहिंजो आहे तव्हां हिकु चवण सां चरिया आहियो। मच्छरनि खे दवाउनि से माण्हू मारी पिया मलेरिया वारा दुआ खणी पुॼिया पिया त मच्छर मथां माण्हू कीअं वठंदा। जीअं क़ुरान चए दुनिया जी मिसाल अल्लाह तबारक व तआला मच्छर जे पर जी बराबरि ॾिनी आहे। मूं वटि दुनिया जी एतिरी हैसियत है जितनी मच्छर जी पर जी है मच्छर जे पख जी है त पां तां इन घई गुज़िरियल दुनिया का केतिरा त तबाह करियूं था। केस बांधे फिरियादू बांधे एफआईआर बांधे जुर्म बांधे गिलाव बांधे गिबत बांधे कर्ज बांधे लेना बांधे लौणी बांधे है ना। जी हाँ अल्लाह फरमाए तो इन जो वीडियो ने इन मच्छर जे पर जे बराबर हैसियत रखण वारी दुनिया न करे इंसान पिण जी जान गवाए छॾे थो। इंसान पिण खे उम्र कैद कराए छॾे थो। इंसान पिण जा आज़ा कटाए छॾे थो। इंसान हमेशा न करे पिण जे दुश्मनी कराए लाए त आहे न पाण दुनिया इन लाइ पिणो था न तो मच्छर का वॾो आहे न मच्छर जे पर जे बराबर मच्छर जे पख जे बराबर ऐं आई किथे वेठो है मच्छर ते नारी जाए उनजो पख केतिरो आहे। अल्लाह फरमाए तो दुनिया जी हैसियत मुंहिंजी मूं वटि एतिरी आहे। अल्लाह तबारक व तआला मजदूरी मेहनत फल जेको रब्बुल आलमीन ॾींदो उहो किन हिसाब सां ॾींदो कीअं ॾींदो मजदूरी कुर्ब आखिरत में ॾींदो फमन ज़ुज़िया अनिल नार व उदखिल जन्नत फ़क़द फाज़ वमल हयातु दुनिया इल्ला मताउल गुरूर। पर दुनिया में अल्लाह तबारक व तआला फल दे दो इंसान दुनिया में रुखसत थी दो या दुनिया में हयात है पहिरें अल्लाह तबारक व तआला दे दो पर उन करे शर्त है कि कंहिंखे दे दो कंहिंखे मिले थी मजदूरी अल्लाह तबारक व तआला कंहिं न करे मुतयन कई है अजर व सवाब कंहिं न मुतयन कयो है। त पहले नंबर पर इंसान जंहिं जितनी जिंदगी गुजारी है मौत जो हुयो इन जो वक्त मुक़रर न आहे। जवाने वञे पिया बूढ़ाए वञे पिया बचाए वञे पिया मर्द वञे पिया औरतूं वञे पिया हादसे में वञे पिया ने निमराए वञे पिया बीमार वञे पिया ने तंदुरुस्त वञे पिया। त हिकिड़ो माण्हू उमिरि जे एंड ते भुॻो आहे। जवान खे त अञा कई तमन्ना हुई कि बाबा थियो है अम्मा थी है दोस्तनि माण्हू ॾाढो थियो है तो मौत जो की ठिकाणो न आहे। त जेको उमिरि जे आख़िरी हिस्से में उन्हीं की त कंफर्म आहे जीअं जवानी जी सोच है इन प्रमाणे तो उन्हीं के वधारे तंगो दो कयो खपे जेको ॾींहुं अल्लाह तबारक व तआला ॾे थो। असांखे पाण ईअं सम्झो कि 60 वारे जो ॿार 65 वारे जो ॿार जेको सिज पाके अल्लाह ताला उगाए ॾिने पंहिंजी ज़िंदगीअ में ये अल्लाह जो करम है कि पाण में नेकी गुआरियो जीअं गुआरणा दे मजदूरी करे वारी कई हलंदे फिरंदे उथियंदे वेंदे भलायूं खैर चङायूं गुनाह उमिरि जो आख़िरी हिसो आहे। कंहिं से रंजिश है कंहिंजो हक़ दबायो है कंहिंखे की जो है ज़बान उतार चढ़ाव थी वियो है इंसान जो ॾाढो खाधी है जवानी जरा चढ़ती लुई कंहिंखे चई लाथे हुए ने ऊ ख्यालात सोचे कि मुंहिंजी उहा रंजिश जुनी बाक़ी है हली ने विनी ने मारो वटा उन वस्तु जी माफ़ी घुरी तंहिंजो कारण है कि अल्लाह इन ॻाल्हि मथे क़ादिर है रब्बुल आलमीन इन ॻाल्हि मथे कुदरत रखे थो जो पिण जो हक़ माफ़ करे छॾे पिण जो हक़ शिरक जे अलावा माफ़ करे छॾे।
पर अल्लाह तबारक व तआला चए त बंदे जे हक़ माफ़ी कंदुसि बंदे खे। तो बंदे जो मसलो आहे इते इन्ही सूरत पाके दुनिया में 60 साल 65 साल 50 साल 35 साल 40 साल ज़िंदगी में जेकॾहिं कंहिंखे दुख हुयो आहे पंहिंजो रजिस्टर मां खोलियो उन में कोरो लिखल आहे, कोरो दर्ज है, हिसाब रुपई जो अचे थो किल्किटने मोल जाने तो जिंदगी जो किताब मां पढ़ो न ये मुंहिंजी जिंदगी मुंहिंजा पाण केतिरियूं भलायूं हुई केतिरियूं बुरायूं हुई केतिरियूं चङायूं हुई केतिरियूं ख़ैर खायूं हुई केतिरियूं इबादतूं हुई केतिरा सजदा हुई केतिरा रुकू हुई खोल पढ़ तेज न ॾेखा न ये किताब अल्लाह अॻियां खोले वेही रहो हथ मथे में मुंहिंजा रब ही किताब पई अथव अॻियां कुछ गुनाह मूंखे यादि आई कुछ गुनाह मूंखे विसरी विया और मूंखे यकीन है खालिक हकीकी जे तौर ज़र्रे ज़र्रे जो हिसाब है कुरान तो फरिश्ता मुकर के वो लिखे पिया हम मरे अक्षर हो गया मूंखे माफ़ कर मजदूरी कंहिंखे मिलंदी अल्लाह जा वो पसंदीदा बंदा केर हूंदा ये ॻाल्हि इंशाअल्लाह पाण नेक्स्ट खुतबे में कंदासीं। अर्श अज़ीम जे रब दुआ हुई रब्बुल आलमीन पांखे दुनिया में रही करे बेहतर भला कम करण जी तौफीक अता फरमाए। रब्बुल आलमीन पांखे इन बेहतरीन भले कम जो दुनिया आखिरत ॿिन्ही में भला अता फरमाए। अल्लाह करीम पां गुनहगार आहियूं पापी आहियूं पंहिंजी मग़फ़िरत फरमाए। रब्बुल आलमीन पां मथे रहमत वारा बरकत वारा अमन वारा शांति वारा मींहं वसाए। अल्लाह करीम पंहिंजी ज़मीन खे वरी माला माल फरमाए। रब्बुल आलमीन जिकी पण अहले दुनिया में पंहिंजा भाउ भेणूं माउ पीउ औलाद रुख़्सत थी विया अल्लाह ॿिन्ही जी मग़फ़िरत फरमाए। अल्लाह उन्हीं की करवट आराम नसीब फरमाए। पां गुनहगारनि जी दुआ अल्लाह उन्हीं कब्र वारनि जा कम क़बूल फरमाए। दुनिया जे कंहिं बि खते कोने मुसलमान मज़लूम अल्लाह ॿिन्ही मथां ज़ुल्म लाइ दूर फरमाए। रब्बुल आलमीन जैसी ॾियारे मज़हब इस्लाम ते क़ाइम दाइम रखे पंहिंजो ख़ात्मो कर ईमान बिल ख़ैर मथे करे वमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाह।